22 रजब ते तूं कूंडा जेकॾहिं कंदे जेका तूं दुआ घुरंदे तुंहिंजी दुआ क़बूल थींदी। त ख़्वाब जेको नबियुनि जो आहे उहो वही थिए थो, बाक़ी ॿिए कंहिंजो ख़्वाब उहो हुजत नथो बणिजी सघे। हालांकि हर माण्हू असां मंझां इहो सम्झे थो त नज़र ऐं न्याज़ इहा हिकु इबादत आहे। 22 रजब जो इमाम जाफ़र सादिक सां कहिड़ो तालुक़ु आहे? उन ॾींहुं न उनजी विलादत थी आहे ऐं न वफ़ात थी आहे। इमाम जाफ़र सादिक जी ज़िंदगी में बि इहे कूंडा कोन थिया। ये 14वीं सदी हिजरी जी बिदअत आहिनि। फातिमा सवाल करे थी जामशोरे खां। साईं अब्दुल समद साहब सवाल कनि था त 22 रजब जे ॾींहुं कूंडनि जी कहिड़ी हक़ीक़त आहे? जी, 22 रजब जे हवाले सां इहा जेका बिदअत आहे इहा 14वीं सदी हिजरी में शुरू थी आहे ऐं दास्तान अजीब जे नाले सां हिकिड़ो रिसालो लिखियो वियो जंहिंमें हिकिड़ो ख़्वाब जेको इमाम जाफ़र सादिक रहमहुल्लाह जेको अहले बैत जो शहज़ादो आहे उन ॾांहुं मंसूब आहे त उहो ख़्वाब में कंहिं शख़्स खे अचे थो ऐं चवे थो त मुंहिंजा 22 रजब ते तूं कूंडा जेकॾहिं कंदे त उन खां पोइ इहे नज़र जे तौर ते मुंहिंजे नाले ते कर ऐं जेका तूं दुआ घुरंदे तुंहिंजी दुआ क़बूल थींदी। जेकॾहिं दुआ क़बूल न थिए त पोइ क़यामत जे ॾींहुं तुंहिंजो हथु हूंदो ऐं मुंहिंजो गिरेबान हूंदो। त इहो हिकिड़ो ख़्वाब आहे जेको घड़ियो वियो ऐं वाज़े रहे त 14वीं सदी हिजरी में इहो ख़्वाब घड़ियो वियो। उन खां पहिरीं इन जो को वजूद कोन्हे। ख़्वाब जे ताल्लुक़ सां बि इहा ॻाल्हि सम्झणु खपे त ख़्वाब जेको नबियुनि जो आहे उहो वही थिए थो, बाक़ी ॿिए कंहिंजो ख़्वाब उहो हुजत नथो बणिजी सघे। पहिरीं ॻाल्हि इहा। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे हिन में त इमाम जाफ़र सादिक जेको अहले बैत मंझां आहे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान मां, उन जे बारे में असां इहो सोचे सघूं था त उहो कंहिंखे इहो चवे त मुंहिंजे नाले ते तव्हां नज़र ऐं न्याज़ ॾियो। हालांकि हर माण्हू असां मंझां इहो सम्झे थो त नज़र ऐं न्याज़ इहा हिकु इबादत आहे ऐं इहा अल्लाह जे लाइ ख़ासि आहे। त ईअं कीअं थो थी सघे त इमाम जाफ़र सादिक जेको अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान मां आहिनि उहो ईअं चवनि त मुंहिंजी इबादत कयो, मुंहिंजे नाले ते नज़र ऐं न्याज़ ॾियो। ऐं टीं ॻाल्हि इन में इहा पेशनगाह हुजणु खपे, सोचियूं त 22 रजब जो इमाम जाफ़र सादिक सां कहिड़ो तालुक़ु आहे? उन ॾींहुं न उनजी विलादत थी आहे ऐं न वफ़ात थी आहे। पर जॾहिं असां थोरो गहराई सां ॾिसंदासीं त सहाबा जे दुश्मननि जी इहा हिकिड़ी साज़िश मालूम थिए थी जंहिंमें उन्हनि 22 रजब खे छो इख़्तियार कयो। उन जे करे जो मशहूर सहाबी ख़ालुल मुमिनीन सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वफ़ात जो ॾिहाड़ो आहे ऐं उनखे उन्हनि इहो ॾींहुं इख़्तियार कयो त हैरत उन्हनि माण्हुनि ते थिए थी जेके पाण खे अहल सुन्नत ॾांहुं मंसूब कनि था ऐं उहे हिन कूंडनि जी बिदअत में मुलविस नज़र अचनि था। त असांखे सोचणु खपे, ॾिसणु खपे त हीअ बिदअतूं असांखां छा कराए रहियूं आहिनि ऐं सहाबा सां मुहबत असांजे ईमान जो हिसो आहे। ऐं इन खां सवाइ इहा ॻाल्हि बि मालूम थी त इहो हिकिड़ो शिरक आहे त ग़ैरुल्लाह जे नाले ते नज़र न्याज़ ॾियणु, इहे कूंडा करणु। त मालूम थियो त इन जो दीन सां को ताल्लुक़ु कोन्हे। दीन अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में मुकमल थी वियो। सहाबा अमली तौर ते उहो असांजे साम्हूं दीन ते अमल करे ॾेखारियो ऐं उन खां पोइ जा जेके मामला आहिनि इहे बिदअत आहिनि ऐं गुमराहियूं आहिनि। इमाम जाफ़र सादिक जी ज़िंदगी में बि इहे कूंडा कोन थिया। ये 14वीं सदी हिजरी जी बिदअत आहिनि, लिहाज़ा हर मुस्लमान खे उन खां बचणु खपे। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।